الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والذين يتوفون منكم ويذرون أزواجا وصية لأزواجهم متاعا إلى الحول غير إخراج فإن خرجن فلا جناح عليكم فيما فعلن في أنفسهن من معروف والله عزيز حكيم. وللمطلقات متاع بالمعروف حقا على المتقين كذلك يبين الله لكم آياته لعلكم تعقلون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला औरतुनि जे तलाक ऐं हक़ महर ऐं इद्दत जे मामलनि खे बयानु कंदे कंदे विच में नमाज़ुनि जे पाबंदीअ जो बयानु फरमायो हो। उन में ख़ुसूसन पारत कई वई त विचीअ नमाज़ जो ख़्यालु कजो, यानी टे पहिरीं असर जे नमाज़ जो, छो त इहो टाइम कमकारनि जो हूंदो आहे, घणियुनि मसरूफ़ियतुनि जो हूंदो आहे। पोइ अक्सर करे दुनिया जा कम कारियूं इंसान खे अहिड़ा वकोड़े वेंदा आहिनि जो नमाज़ुनि खां गाफ़िल थी वेंदो आहे। ख़ुसूसन दुनिया जे कमनि मां जेके घरेलू कम आहिनि, औरतुनि जे मामलात खे संभालींदे संभालींदे, औरतुनि जे हक़नि हुक़ूक़नि खे संभालींदे संभालींदे, उन्हनि जे घर जी रहाइश, उन्हनि जे मीरास जो मसइलो ऐं उन्हनि जे ख़र्च जो मसइलो, उन्हनि जे इद्दत जो मसइलो, उन्हनि जे तलाक जो मसइलो, उन्हनि जे निकाह में मशगूलियत जो मसइलो, तलाक जे इख़्तिलाफ़ खां बचंदे बचंदे इहे सभु मसइला अहिड़ा उलझाईंदड़ आहिनि जिन उलझनुनि में माण्हू फासे थो त नमाज़ खां गाफ़िल थी थो वञे। त पोइ अल्लाह तबारक व ताला विच में तलक़ीन फरमाई हुई त सभिनी नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कजो, ख़ुसूसी तौर ते टे पहिरीं वारी नमाज़ जी हिफ़ाज़त कजो, मतां विसरी वञनव ऐं अल्लाह ताला जे ज़ात जा ॾाढो बीहो जॾहिं नमाज़ में त ख़ामोशीअ सां चुरपुर न कंदा करियो, हेॾां होॾां न ॾिसंदा करियो। हिकु रिवायत जे अंदरि त ईअं बि आयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खां पुछा कई सेखारण ख़ातिर त तव्हांखे ख़बर आहे नमाज़ पढ़ंदे चोर केरु आहे? नमाज़ पढ़ंदे सहाबा किराम अर्ज़ु कयो त साईं नमाज़ पढ़ंदे, नमाज़ खां सवाइ त चोर जी मालूमात आहे, पर उहो सामान मालिक जे इजाज़त खां सवाइ लिकी छपी खणी वञे उनखे असां चोर चवंदा आहियूं। नमाज़ में चोर कीअं थींदो आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त नमाज़ में बीठो हुजे ऐं हेॾां होॾां निहारे, इहा नमाज़ जे अंदरि नमाज़ जी चोरी आहे। नमाज़ जो हक़ु आहे त सजदे वारी जॻह ते बीही करे नज़र रखे, जॾहिं क़याम में बीहे त सजदे वारी जॻह ते नज़र हुजेसि, जॾहिं रुकू में अचे त पंहिंजे ॿिन्ही पेरनि ते नज़र हुजेसि त मुंहिंजो साहु हितां निकिरंदो, जॾहिं वरी सजदे में वञे त नक ऐं निरड़ ज़मीन ते रखी ईअं नक तां ईअं अखियूं खुलियल हुजनि, नक ते नज़र हुजे त इहो नक मुंहिंजो जॾहिं साहु निकिरंदो त इहो टेढ़ो थी वेंदो। ऐं वरी जॾहिं अतहियात में अचे वेहे त पंहिंजे झोलीअ में नज़र हुजेसि त इहा झोली मां अल्लाह जा ॾाढो ख़ाली झली आहे, मुंहिंजा रब इनखे बख़्शिश सां पंहिंजे महिरबानी ऐं पंहिंजे रहमत सां भर। ईअं इंसान जी ख़ुशो ख़ुज़ो नमाज़ में हुजे, ख़ामोश हुजे। पोइ विच में इहा तलक़ीन कई वई। हाणे वरी इख़्तितामी तौर ते आख़िर में अल्लाह तबारक व ताला औरतुनि जे उन्हनि मामलात खे बयानु कयो वियो जेके मामला बयानु करण खां रहिजी विया। मसलन गुज़िरियल आयतुनि में बयानु थी चुको हो त जिन औरतुनि खे तव्हां तलाक ॾियो त पोइ उन्हनि खे इद्दत बि सुहिणे नमूने सां गुज़ारण ॾियो। हिकु त तलाक ॾियो न बुरो अमल आहे,
पर जे सफ़ा नथा हली सघो, ॾियणु चाहियो था, ॿियो को रस्तो कोन्हे त पोइ हिकिड़ी ॾियो, मन मोटण जो रस्तो तव्हांजो निकिरी पवे, ठही वञो, या ॿ ॾियो, मन मोटी पओ। जे सफ़ा नथा मुड़ो त पोइ 3 ॾींदव त यादि रखो ॿीहर मोटी कोन मिलंदव भाई, बसि वई त वई। पोइ वरी हुनखे इज़त सुहिणे नमूने सां गुज़ारणु ॾियो। इहा आहे तलाक वारे माईअ जो मसइलो। ऐं उन तलाक वारे माईअ जी इज़त जो मसइलो ॿुधायो वियो त यतरब्बस्न बिअनफुसिहिन्न सलासत क़ुरू, 3 पाकायूं, 3 दफ़ा माहवारी अचेसि वरी पाकाई अचे, पोइ हिन जी इज़त पूरी। वरी ॿियो मसइलो बयानु कयो त जिन औरतुनि जी इज़त थी गुज़रे हिन एतबार सां त उन्हनि जा मुड़ुस मरी विया आहिनि, त पोइ उन्हनि जे लाइ चयो वियो त यतरब्बस्न बिअनफुसिहिन्न अर्बअत अशहुरिन व अशरा, 4 महीना 10 ॾींहं उन्हनि जी इज़त गुज़रंदी। त पोइ हाणे वरी अल्लाह तबारक व तआला फरमायो ॿियो मसइलो जेको रहियो, वल्लज़ीन युतवफ़ौन मिनकुम व यज़रून अज़वाजा, जिन औरतुनि जा मुड़ुस मरी पिया वञनि, पोइ कॾहिं कॾहिं हीअं हुयो त उन्हनि औरतुनि जी अञा रुख़्सती थी न हुई, निकाह त थियो पर रुख़्सती न थी, अॻ में ई मुड़ुस मरी वियो। हाणे या त निकाह थियो, रुख़्सती बि थी, ज़ाल मुड़ुस कुझु ॾींहं गॾु बि गुज़ारिया, हाणे मुड़ुस वफ़ात करे वियो। अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लज़ीन युतवफ़ौन मिनकुम व यज़रून अज़वाजा, तव्हां माना जेको माण्हू वफ़ात करे वञे ऐं पंहिंजूं घर वारियूं ज़ालूं छॾे वञो, कोई बि मरी वञे, ज़ाल छॾे वञे, वसीयतन लिअज़वाजिहिम मताअन इलल हौल गैर इख़राज, उहो वसीयत करे वञे पंहिंजे घर वारीअ जे लाइ त घर वारीअ खे साज़ सामान नान नफ़को ख़र्चो ॾिजो साल ताईं, सवाइ घर मां कढण जे, घर मां बि न कढिजोसि, घर जे अंदरि रहाए साल खनि हुन जी ख़िदमत कजो। ही मसइलो जॾहिं क़ुर पाक जो बयानु कयो वियो हो, इन आयत जे नाज़िल थियण खां पहिरियां पुराणे ज़माने में, जाहिलियत जे ज़माने में, जंहिं औरत जो मुड़ुस मरी वेंदो हो त उन औरत जी इज़त ई पूरो साल हूंदी, वरंदे साल जे उन साॻे महीने साॻे ॾींहं में उन जी इज़त पूरी थींदी। पर इस्लाम चूंकि इज़त जो मामिलो गुज़िरियल आयतुनि में बयानु करे छॾियो त तलाक याफ़्ता औरत जी इज़त 3 माहवारियूं, जंहिंजो मुड़ुस वफ़ात करे वञे त हुन जी इज़त 4 महीना 10 ॾींहं। पर हाणे वरी अल्लाह तबारक व तआला उनखे एतिराम तौर ते मर्दनि जे मथां लाज़िम कयो, इज़त ई आई आहे जेका असां बयानु कईसीं, 4 महीना 10 ॾींहं जंहिंजो मुड़ुस मरी वञे। पर जेकॾहिं एहसान तौर ते घर वारनि खे महीने साल पूरे ताईं घरनि में रहणु ॾींदव ऐं उन्हनि जे मथां ख़र्चु कंदव, इहो तव्हांजे लाइ बहितरु आहे। इहो फ़र्ज़ु न आहे, वाजिबु न आहे, वसियत करे वञे उहो माण्हू। छो त हीअ आयतूं नाज़िल जॾहिं थियूं त उन वक़्तु अञा मीरास जो मसइलो बयानु न थियो हो, त माना मुड़ुस मरी वञे त औरत खे हिसो केतिरो मिलंदो मुड़ुस जे मिल्कियत मां, इहो बयानु थियलु कोन हो। जॾहिं सूरत निसा जे अंदरि क़ुर पाक में अल्लाह तबारक व तआला इहे मसइला मीरास जा बयानु कया त मुड़ुस मरी वञे त औरत खे केतिरो हिसो मिलंदो, ऐं ज़ाल मरी वई मालदार हुई त मुड़ुस खे केतिरो हिसो मिलंदो, औलाद हूंदसि त केतिरो हिसो, जो औलाद न अथसि त केतिरो हिसो मिलंदो। इहे जॾहिं मीरास जा मसइला बयानु कया विया तॾहिं हिन आयत जो हुकुम जेको फ़र्ज़ियत जो हुयो उहो खड़ी वियो, ख़तमु थी वियो। पोइ हाणे सिर्फ़ु हुकुम इहो बचो त अल्लाह तबारक व तआला एहसान तौर ते फरमायो त बाबा असां तव्हांजे लाइ मीरास जो मसइलो बि हाणे बयानु करे छॾियो, तव्हांजे वसियत जी का हाणे ख़ासि अहमियत कान्हे, पर पोइ बि जेकॾहिं सुहिणे सलूक ख़ातिर उन्हनि खे साल ताईं रहणु ॾियो, मुड़ुस त मरी वियुसि, मुमकिन आहे नंढा ॿार हुजनि या मुमकिन आहे नंढा ॿार कोन्हनि, पर हुनजो जेसीं ताईं ॿी जॻह ते को बंदोबस्तु थिए, ॿियो निकाह थी पवे, वालिदैन हुनखे या त वठी वञनि या त हीअ पाण पंहिंजे पीउ माउ जे घर वञे त पोइ भले हली वञे, वालिदैन वठी वञनि त बि ठीकु आहे, इज़त खां पोइ 4 महीना 10 ॾींहं गुज़रनि हुन खां पोइ पाण माइटनि ॾे हली वञे त बि ठीकु, जे उहे वठी वञनि त बि ठीकु, जे इन दौरान हू नथा वठी अचनि, किथे रिश्तो थिए थो हुनजो हितां ई रुख़्सती करे वञे थी त बि ठीकु। मतिलबु उनखे धिकारे न कढिजो, उनखे बेइज़त न कजो, औरत जो एतिराम ॿुधायो। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़इन ख़रजन, इज़त जे गुज़रण खां पोइ जेकॾहिं पाण ई निकिरी वञनि न, पंहिंजे माइटनि जे घर हलियूं वञनि, चवनि त हाणे मुड़ुस जे घर कोन रहंदियूंसीं, जॾहिं उहो ई न रहियो त हाणे हुनजे घर में रहण मां छा फ़ाइदो।
त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो पोइ कोई हर्ज कोन्हे तव्हांजे मथां जेकॾहिं इहे पंहिंजे बारे में भलो सोचे ऐं पंहिंजो मुड़ुस जो घर छॾे थियूं वञनि त सलूक सुहिणो रखिजो। अल्लाह तबारक व तआला इंसान खे मुतमइन कंदे फरमायो त वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। इहे ॻाल्हियूं असांजूं वॾी ज़बरदस्त हिकमत वारियूं आहिनि जे असांजे हिन ॻाल्हियुनि खे सलूक खे सम्झो त हिकमत वारियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं हिकमत अल्लाह तबारक व तआला जी ज़रूरी न आहे त हर वक़्तु सम्झ में अचे ऐं हर हिकु हिकमत अल्लाह ताला जी सम्झ में बि अचे। इंसान जे सम्झ खां अल्लाह ताला जूं हिकमतूं केतिरियूं ई मथे हूंदियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला हिन काइनात जे ज़रे ज़रे जो ख़ालिक ऐं मालिक आहे। उनखे ख़बर आहे त असां जेको फ़ैसिलो कयूं था हुन मां फ़ाइदो घणो आहे या नुक़सानु घणो आहे। ऐं असां जेको फ़ैसिलो कयूं था ज़ाहिरी तौर ते हुनजो नुक़सानु नज़र थो अचे पर गहराईअ में ॾिसबो त हुनजा फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि। तॾहिं अल्लाह ताला फरमायो त असांजे फ़ैसिलनि मां जे तव्हांखे हिकमत सम्झ में अची वई त बि ठीकु आहे, जे न त एतिरो मञे वठो त असांजे फ़ैसिले में हिकमतूं रखियल ऐं असां ज़बरदस्त हिकमतुनि वारा आहियूं। वाक़ई अल्लाह तबारक व तआला जूं हिकमतूं अजीब आहिनि। जीअं मां काफ़ी भेरा दोस्तनि खे ॿुधायो बि आहे, हिकिड़ो दफ़ो वरी भेरे तौर ते ॿुधायां। हुज़ूर सलातो वसलाम जन पंहिंजे पुफाट जो पुफीअ जे धीउ जो निकाह पंहिंजे पुटेले हज़रत ज़ैद सां करायो। ज़ैद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पुटु न हो पर पुटेलो हो, माना ग़ुलाम हो, बानो हो, पर ख़िदमत कंदे कंदे अहिड़ी सचाईअ सां वफ़ादारीअ सां ख़िदमत कयईं जो हुज़ूर जन हुनखे पंहिंजो पुटु करे छॾियो। हाणे ज़ैद बिन साबित पीउ जो नालो विसरी वियो माण्हुनि खां, ज़ैद बिन मोहम्मद सलण लॻा। अहिड़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सचाईअ सां ख़िदमत कयईं, हुज़ूर जन हुनखे पुटु कयो जो ज़ैद बिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾिजण लॻो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जी आयत सूरत अहज़ाब में नाज़िल फरमाई त मुंहिंजे नबीअ जो पुटु ज़ैद कोन्हे को, ज़ैद पंहिंजे पीउ साबित जो पुटु आहे। मुंहिंजे नबीअ जो निस्बत न कयो, छो त अल्लाह तबारक व तआला जी हिकमत हुई, हिकमत हुई हिन ॻाल्हि में रखियल। अॻिते हली करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत ज़ैद जो निकाह पंहिंजे पुफीअ जे धीउ पुफाट सां करायो, ज़ैनब बिन्त जहश सां। अल्लाह तबारक व तआला अॻिते हली करे हज़रत ज़ैद जो ऐं ज़ैनब जो जोड़ पाण में न हली सघियो। हुज़ूर जन निकाह करायो आहे पर जोड़ न हली सघियो। कुझु वक़्त खां पोइ उन्हनि जो जोड़ टुटी पियो। हज़रत ज़ैद शिकायत खणी आयो, साईं ज़ैनब मूंसां कोन थी ठहे। अब छा थी चए? साईं मूंखे जंहिंमहिल तंहिंमहिल मेणूं थी ॾिए त मां सैयद ख़ानदान जी तो बानो ऐं ग़ुलाम, तोखे केरु क़बूल करे हा? मां तोखे क़बूल कयो, मुंहिंजो थोरो आहे तुंहिंजे मथां। बज़ाहिर सच त हुयो, उहो त बानो त हुयो ऐं हीअ सैयद ख़ानदान जी आला क़िस्म जी त हुई, पर ज़ाल खे ईअं चवंदे जुगाए बि त कोन पियो न, जुगाए बि न पियो। हज़रत ज़ैद शिकायत खणी आयो, हुज़ूर जन फरमायो त बाबा सब्र कबो आहे, दरगुज़र कबो आहे, मामिलो तॾहिं हलंदो आहे जॾहिं दरगुज़र कबी आहे। हज़रत ज़ैद दरगुज़र कंदो वञे, हज़रत ज़ैनब बिन्त जहश हुनखे वरी वरी चवे तव्हां त अॻिते हली करे इहो निकाह टुटी वियो, निकाह टुटी वियो। हाणे अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुकुम फरमायो त इहा ज़ैनब तोखे पढ़ाईंदुसि, निकाह तोखे कराईंदुसि। हिन सां मसइला इंतिहाई गंभीर। हुज़ूर जन ऐं सहाबा किराम ॼण त सवालिया नज़रुनि सां ॾिसण लॻा त या रब्बल आलमीन कीअं थींदो? पुटेलो त पुटु थींदो आहे न, पुट जी घरवारी नूंहुं थींदी आहे, नूंहुं सां शादी कीअं थींदी आहे? अल्लाह ताला फरमायो इहा ई त हिकमत आहे माण्हुनि जे ज़हन मां कढण था चाहियूं त पुटेलो पुटु न थींदो आहे। पुटेलो पुटेलो ई आहे, चइबो आहे हुनखे पुटु पर पुटु कोन्हे। हक़ीक़ी पुटु हुजे त पोइ हुनजे घरवारीअ सां निकाह न थींदो, नूंहुं आहे उहा। पर जे पुटेलो आहे त धारियो आहे, हुनजो पीउ ॿियो आहे, हुनजी माउ बि ॿी आहे। चयो ज़बान सां पुटु, तव्हां चयो त थी वियो छा? असां जंहिंखे पुटु करे पैदा कयूं उहो पुटु आहे, तव्हां जंहिं ते पुट जो नालो रखो उहो पुटु कोन्हे। हिकमतूं अल्लाह तबारक व तआला जूं जेके हुज़ूर जन पाण परणाइनि था उनखे ख़ुदा हुज़ूर सां निकाह कराए थो। हिते फरमाईं त असां तव्हांखे जेके हुकुम ॾसियऊं, असांजे हुकुम जूं हिकमतूं जे तव्हांखे सम्झ में अची वञनि दानिशमंदीअ होशियारप ऐं अकुलमंदीअ सां त बि ठीकु, जे न बि सम्झ में अचेव न त इनखे ई चइबो आहे युमिनून बिल ग़ैब। अकुल न बि मञेव त बि चवंदा कयो त हा अल्लाह ताला सच चयो आहे, असां न सम्झी सघियासीं, असांजे अकुल जो फतूर आहे, असां खुटल आहियूं, पर असांजो इन ते ईमान आहे त अल्लाह सचो आहे, अल्लाह जो क़ुर बि सचो आहे, हिन फ़ैसिले में हिकमत बि सची आहे। न बि सम्झ में अचे त बि इनखे ई त चइबो आहे, हाणे ॾिठे ते ईमान, इनखे ई मोमिन चइबो आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो वलिल मुतल्लक़ाति मताउन बिल मारूफ, जेके तलाक याफ़्ता औरतूं हुजनि उन्हनि जो ख़र्च सुहिणे नमूने सां भरींदा कयो, सुहिणे नमूने सां।
हक़न अलल मुत्तक़ीन। इहा ॻाल्हि परहेज़गार माण्हुनि जे लाइ लाज़िम आहे, परहेज़गारनि जे मथां। त असां जेके तलक़ीन कयूं था, अहकाम ॿुधायूं था, हिकिड़ा आम माण्हू आहिनि जिन खे ख़बर कोन्हे, ॿिया ख़ासि थी पिया जिन खे तालीम जी मालूमात थी पई, तालीम मिली वई, ख़बर पइजी वई। मसलन असांजो ही हिकिड़ो दर्स जो हल्को आहे ज़बरदस्त, इन हल्के में वेहंदड़ सभिनी खे इब्तिदा में शायदि मालूमात न हुजे। हाणे जॾहिं क़ुर पाक जूं आयतूं ॿुधियूंसीं, सम्झ में अची वियूं, हाणे असां वटि मालूमात क़ुर पाक जो इल्मु अची वियो। हाणे असांखे क़ुर पाक ॼण त चवे पियो त उन्हनि जे मथां त लाज़िम आहे जिन खे क़ुर पाक जी तालीम हाणे अची वई। जिन खे क़ुर पाक ॼण त मुत्तक़ी पियो सॾे, परहेज़गार पियो सॾे। ऐं ज़िंदगीअ जे बक़ाया मामलात में बि इंसान पंहिंजो पाण खे बचाए, चोरीअ खां जीअं बचाए थो तीअं ज़िना खां बचाए, ईअं पाण खे शराब खां बचाए, ग़लति सोबत खां बचाए, कूड़ खां बचाए, इल्ज़ाम तराशीअ खां बचाए, पराए हक़ खाइण खां पंहिंजो पाण खे बचाए, हिमत करे पंहिंजो पाण खे मुत्तक़ी बनाए। त पोइ क़ुर पाक जूं आयतूं ॼण त उन मुत्तक़ी माण्हू सां थियूं ॻाल्हाइनि, त परहेज़गार जे मथां त ख़ुसूसी तौर ते लाज़िम आहे त पाण जे मथां इहे असांजा अहकाम लाज़िम करे वठे। क़ुर पाक ई हक़ जूं ॻाल्हियूं बयानु कंदे फरमायो, कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम ताक़िलून। अहिड़ीअ तरह अल्लाह ताला तव्हांजे लाइ क़ुर पाक जूं आयतूं चिठियूं करे बयानु कंदो आहे, जीअं मन तव्हां अकुल करियो, मन तव्हां सम्झो, मन तव्हां दिमाग़ में पंहिंजूं इहे ॻाल्हियूं विहारे करे पंहिंजी ज़िंदगी संवारियो। क़ुर पाक जे तालीम जो अंदाज़ अजीब आहे, एॾो सुहिणो आहे। क़ुर पाक कड़क मसइला बि ॿुधाईंदो आहे ऐं उन ते शफ़क़त भरियो अंदाज़ बि रखंदो आहे। उन अंदाज़ खां पोइ नसीहत आख़िर में इंसान खे अहिड़ी करे छॾींदो आहे जो इंसान उन तालीम खे सख़्ती न सम्झंदो आहे, बल्कि मुहबत सां क़बूल कंदो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।